अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शहराज़ अहमद तव्हां ॾिसो पिया टुडेज़ वर्ल्ड। दिल जी गहराइयुनि सां भली कार कयूं था। नाज़रीन, एज़ ऑलवेज़ असां वटि कुझु हींअर इंट्रस्टिंग न्यूज़ आहिनि। नाज़रीन, USA जी ॻाल्हि कंदासीं हींअर त USA हिकिड़े वॾे हसास बलून खे ॻोल्हे रहियो आहे, जस्ट लाइक एयर हॉट बलून। ऐं चए थो त इहो जेको बलून आहे इहो चाइना जे तरफ़ां एज़ स्पाई आहे, पर अहिड़ी का बि इंडिकेशन फ़िलहाल मिली कोन्हे त इहा वाक़ई चाइना जे तरफ़ां इहो बलून जेको आहे उहो USA जे मथां मंडराए पियो। जो त जॾहिं बि का अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे, USA खे अगरि का बि इंडिकेशन नाहे मिलंदी, को बि अहिड़ो इंडिकेटर नाहे मिलंदो, का बि अहिड़ी सिग्निफिकेंट का बि अहिड़ी निशानी नाहे मिलंदी, त उहो हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहे त दिस इज़ कैम फ्रॉम चाइना। ऐं सेम एज़ USA चाइना बि इहा ई ॻाल्हि कंदो आहे त जेको बि मशकूक माण्हू आहे, जेका बि मशकूक शइ आहे, इहा USA जे तरफ़ां असां वटि आयल आहे। सो ईअं ई हिकिड़ी जेका बेबुनियाद ॻाल्हि आहे उहा, ऐं मज़ीद USA चवे थो त हीअ असां वटि हमेशह अहिड़े ई तरीक़े सां चोरी छुपी इन्वेस्टिगेशन करणु ईंदा आहिनि ऐं हिननि खे कुझु बि नाहे मिलंदो। पर हिकिड़ी वॾी सैड ॻाल्हि इहा आहे त उहो एयर बलून जेको हुयो उहो विद इन आवर उहो स्पेस में ई किथे ग़ाइबु थी वियो ऐं उहो USA अञा ताईं ॻोल्हे पई त उहो बलून वियो किथां, किॾां वियो। गॾु USA इहो चवे थो त इहो पहिरियों दफ़ो न आहे थियो। चाइना हमेशह ईअं ई स्पाई जे ज़रिए असां वटि इन्वेस्टिगेशन करणु ईंदो आहे, पर हमेशह नाकाम थी वेंदो आहे। पर हिन दफ़े USA नाकाम थी वई आहे, जो त उहो एयर हॉट बलून जेको आहे उहो USA जी नज़रुनि वटां ग़ाइबु थी वियो ऐं विद इन आवर उहो ब्लर थींदे ग़ाइबु थी वियो। छो जो अमेरिका डिफेंस अथॉरिटी जो इहो चवणु आहे त हीउ जेको स्पाई एयर हॉट बलून हुयो इहो सभिनि खां पहिरीं वेस्टर्न स्टेट ऑफ मोंटाना में ॾिठो वियो ऐं वेस्टर्न स्टेट ऑफ मोंटाना जेका आहे उहा चाइना सां थोरो ई फ़ासिले ते आहे। ऐं उन खां पोइ US जो चवणु आहे त असां जेका इन्वेस्टिगेशन कई, रिसर्च कई, त असांखे इन खां पहिरीं को बि अहिड़ी का इंडिकेशन कोन मिली जिथां असांखे लॻे त हीअ चाइना खे बि क्रॉस कंदे आयो आहे। सो इन करे असांजो इहो चवणु आहे त हीअ चाइना ई असांजे मथां इन्वेस्टिगेशन करण जे लाइ, हिडन इन्वेस्टिगेशन करण जे लाइ ही स्पाई एयर हॉट बलून मोकिलियो। उन खां पोइ US चयो त इहो जेको एयर हॉट बलून हुयो इहो अलास्का खां थींदे कैनेडा जी तरफ़ मूव कयो ऐं कैनेडा गवर्नमेंट चयो त पहिरियों दफ़ो इहो नाहे थियो, इहो 2 दफ़ा थी चुको आहे जेको एज़ अ सेम एयर हॉट बलून जेको आहे उहो स्पाई जे ज़रिए असां वटि मोकिलियो वियो आहे। पर असां कंहिं बि मुल्क जो नालो कोन खणंदासीं इन करे, जो त असांखे का बि हींअर इंडिकेशन नाहे मिली। पर असां US सां गॾु आहियूं ऐं US सां गॾु इन्वेस्टिगेशन कंदासीं, इन जे पोयां केरु आहिनि उन्हनि जी ॻोल्हा कंदासीं। बट रिमेंबर वन थिंग, वी कांट लेट देम टच अवर सेंसिटिव इंफॉर्मेशन। आफ्टर ऑल दिस सीनियर डिफेंस ऑफिसर ऑफ US जेको आहे उन चयो चींद असां एयर हॉट बलून खे ॾिसी करे पंहिंजा जंगी जहाज़ तयारु करे छॾिया हुया, जंहिंमें F-22S बि शामिलु हुयो। बसि असांखे इंतज़ारु हुयो त वाइट हाउस मां असांखे केॾीमहिल ऑर्डर थो अचे, ऑर्डर फॉर अटैक, त ओॾीमहिल ई असां अटैक करे इन बलून खे किरायूं। पर विथ इन आवर इहो बलून नज़रुनि जे अॻियां ग़ाइबु थी वियो। आफ्टर ऑल दिस चाइना वॉर्न्ड स्पेकुलेशन ऐं चयो त जेसी ताईं तव्हांखे पकी ख़बर नथी मिली वञे, जेसी ताईं तव्हांजी रिसर्च कंप्लीट नथी थिए त इहो चाइना मां ई निकितल आहे, तेसी ताईं असांजो नालो न खणो। पर नाज़रीन, ऑन लास्ट फ्राइडे 1,10,000 लीडरशिप मेंबर्स खे हिकिड़े 4 स्टार आर्मी ऑफिसर हिकिड़ो लेटर लिखियो, जेको US आर्मी ऑफिसर आहे जंहिंजो नालो आहे माइक। उहो हेड ऑफ एयर मोबिलिटी कमांड आहे USA जो। उन 1,10,000 लीडरशिप मेंबर्स खे ख़त लिखियो ऐं ख़त लिखंदे चयो त 2025 जे लाइ तयारु थी वञो, जो त 2025 में असां चाइना सां जंग कंदासीं। इहा जंग छो थी, कीअं थी, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहो ऐलान छो कयो वियो आहे। जो त चाइना चवे थी त ताइवान जेको आहे उहो असांजी टेरिटरी में अचे थो ऐं ताइवान जेको आहे चाइना जो हिसो आहे। पर ताइवान में हिकिड़ी वॾी स्ट्रेट आहे जंहिं मां इम्पोर्ट एक्सपोर्ट थींदी आहे, वॾो बिज़नेस थींदो आहे ऐं उहो US जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उन जे लाइ वॾी इम्पॉर्टेंट आहे। जो त चाइना जी टेरिटरी में ताइवान अचे थो, पर ताइवान जी जेके टेरिटरी में जेके मुल्क अचनि था उन्हनि सां US जो हिकिड़ो वॾो फ्रेंडली रिश्तो आहे ऐं US कॾहिं बर्दाश्त कोन कंदो त उन ताइवान ते चाइना कब्ज़ो करे। सो इन आर्मी ऑफिसर जो जेको आहे माइक जेको आहे उन मज़ीद इहो चयो त जेको इन्हनि जो हिकिड़ो मैसेज हुयो, मॉरल हुयो मैसेज जो, उहो इहो हुयो
त 2024 में ताइवान ऐं असांजा ॿिन्ही जा गॾु इलेक्शन थींदा ऐं चाइना ऐं मुमकिन आहे त उन वक़्तु असां ते हमिलो करे। सो असांखे प्रिपेयर थियणु खपे। ऐं गॾु इहो बि चयो त इहो को बि US जो ऑफिशियल डिपार्टमेंट कोन्हे जंहिं इहा अनाउंस कई आहे, पर इहे सिर्फ़ु मुंहिंजा गट्स चवनि था, इहो सिर्फ़ु मां सम्झां थो त ईअं ई थींदो। जो त ताइवान में हिकिड़े इन ई महीने में शुरूआति में हिकिड़े सीनियर ऑफिसर US जे डिफेंस अथॉरिटी जे ऑफिसर उन इहो ऐलान कयो हुयो त चाइना खे असां ॾिठो आहे त उन ई ताइवान जे स्ट्रेट ते पंहिंजी हिकिड़ी जीअं साज़िश जे तौर ते उहा ब्लॉकेज करण जी कोशिशि कई आहे जेका जंग जी दावत ॾिए थी। सो इन करे माइक चयो त अगरि जे इहो सही आहे ऐं इहो सच आहे ऐं 2024 जे इलेक्शन्स में अगरि चाइना पंहिंजी मिलिट्री एक्टिविटीज़ करे थी त पोइ असां चाइना सां जंग कंदासीं। पर सवाल इहो आहे त छा इहो हिकिड़ो खुलियो मैसेज आहे, हिकिड़ी वॉर्निंग आहे चाइना जे तरफ़, जंहिंमें इहो बि चई छॾियो त असांजो जेको ऑफिशियल डिपार्टमेंट आहे उहो इन्वॉल्व कोन्हे, पर इहो मां चवां थो, या इहा हिकिड़ी ऑफिशियल स्ट्रेटजी आहे त इहा चाइना ताईं ख़बर पहुची वञे त असां रेडी आहियूं ऐं अगरि जे अवां ताइवान ते को बि हमिलो कयो त असां तव्हां सां विढ़ंदासीं। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं कोविड जे हवाले सां त जापान में हींअर कोविड तबाही मचाए छॾी आहे। एज़ पर जापान एडमिनिस्ट्रेशन अथॉरिटीज़ त जुलाई 2021 खां वठी हींअर ताईं असां वटि 10 लाख डेथ्स थी चुकियूं आहिनि, जंहिंमें लार्जर अमाउंट कमज़ोर बुज़ुर्गनि जी आहे। जापान उहो मुल्क हुयो जंहिंमें कोविड डेथ जो रेट सफ़ा घटि हुयो, पर हींअर गुज़रंदड़ वक़्त में ॾिठो वियो आहे त सभिनी खां मथे जेको रेट वधी रहियो आहे डेथ्स में, उन में जापान शामिल आहे। अबाउट 20th of January surpassing the UK, US ऐं साउथ कोरिया। इट्स अकॉर्डिंग टू ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वर्ल्ड डेटा त हींअर जेको UK, US ऐं कोरिया में जेके हालात हुया उन्हनि खां वधीक ख़राबु हालात जापान में आहिनि। जापान 2020 जे मिड खां वठी 2021 ताईं पंहिंजो ट्रैवल बंदि करे छॾियो हुयो ऐं उनखां पोइ अगरि पंहिंजो ट्रैवल खोलियो बि त उहो हिकिड़े कंप्लीट पैकेज सां गॾु खोलियो, जंहिंमें तव्हांखे मेडिकल इंश्योरेंस बाय करणी हुई ऐं इन अथॉरिटी लेटर ते तव्हांखे सिग्नेचर करणी हुई त यू हैव टू वेयर मास्क ऑल द डे एवरी टाइम एट एवरी प्लेस। जेके जापान जा लोकल हेल्थ एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त हींअर जापान जूं जेके रिस्ट्रिक्शन्स हुयूं उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि, इन करे मौतुनि में वॾो इज़ाफ़ो थियो आहे। ऐं गॾु इहा ॻाल्हि कई त जेके बि कोविड जा पेशेंट्स आहिनि उन्हनि खे असां हींअर रिकवर नथा करे सघूं, जो त उहे हींअर इंतिहाई हिकिड़ी ख़राबु हालति में आहिनि ऐं 70% जेके आहिनि उहे बुज़ुर्ग आहिनि। उन खां पोइ वायरोलॉजिस्ट हिकिड़ो सीनियर वायरोलॉजिस्ट आहे हितोशी, उन इहा ॻाल्हि कई आहे त हींअर जापान जो जेको स्ट्रक्चर आहे, जेको हींअर एडमिनिस्ट्रेशन हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहियो जंहिंमें रिस्ट्रिक्शन्स कोन हुयूं। जो त नाज़रीन जेके पहिरीं रिस्ट्रिक्शन्स हुयूं उहे इहे हुयूं त अगरि जे स्टूडेंट्स पाण में गॾु पढ़नि था, खाइनि था, स्कूल वञनि था त उहे पाण में कन्वर्सेशन बि नथा करे सघनि, एतिरियूं स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स हुयूं। इन करे जापान जेको हुयो उहो सभिनी खां घटि हुयो देश जे मुक़ाबले में, छो त जापान जी जेका पॉपुलेशन आहे उहा 70% बुज़ुर्गनि जी आहे। सो इन करे वायरोलॉजिस्ट जेको आहे हितोशी उन इहा ॻाल्हि कई त ही जेके रिस्ट्रिक्शन्स आहिनि उहे वापसि असांखे करणियूं पवंदियूं। इन खां अलावा को बि हींअर जापान वटि हल कोन्हे, जो त ही जेके पेशेंट आहिनि उन्हनि जूं डेथ्स त मुक़ररु आहिनि। ऐं गॾु चयो त असांखे जेका वॾे में वॾी परेशानी आहे उहा इहा बि आहे त इमरजेंसी इम्यून जेके आहिनि उहे स्कैपिंग वेरिएंट्स में आहिनि। सो इन करे असां इन्हनि खे रिकवर नथा करे सघूं। नाज़रीन, हींअर अफ़गानिस्तान जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॿुधाईंदासीं त अफ़गानिस्तान में एजुकेशन जी जेका पाबंदी लॻी हुई उहा सिर्फ़ु औरतुनि ते लॻी हुई, पर हाणे जेके सोशल वर्कर्स आहिनि, जेके टीचर्स आहिनि, जेके जर्नलिस्ट आहिनि, उन्हनि ते बि इहा पाबंदी लॻी आहे त एजुकेशन जो अगरि नालो वरितो वियो त तव्हांखे असां अरेस्ट कंदासीं ऐं ब्रूटली तव्हां सां हिकिड़ो बिहेवियर ॾेखारियो वेंदो जेको तव्हांजे लाइ जेको बर्दाश्त कोन करे सघंदा तव्हां, जेको तव्हां जंहिंजे क़ाबिल कोन आहियो। सो महिरबानी करे जेके अव्हांजा जेके मुज़ाहिरा आहिनि, जेके अव्हां जूं शयूं आहिनि, सोशल वर्क आहे, उहो पंहिंजे पासे रखो ऐं एजुकेशन जी का बि ॻाल्हि अफ़गानिस्तान में न कयो। नाज़रीन, इस्माइल मशाल हिकिड़ो प्रोफेसर आहे जेको एक्स जर्नलिस्ट हुयो, फॉर्मर जर्नलिस्ट आहे। उन हिकिड़ी कैंपेन हलाई डिस्ट्रीब्यूट ऑफ फ्री बुक्स जो हिकिड़ो स्टॉल लॻायो ऐं उन में जेके बि शागिर्दियाणियूं आहियूं, जेके बि गर्ल्स हुयूं,
उन्हनि जे लाइ इहो स्टॉल लॻायो त उहे अची हितां मूंखां फ्री ऑफ कॉस्ट इहे बुक्स खणी वञनि, छो जो उनजो चवणु आहे त अगरि औरतुनि जी तालीम बंदि कयो था त इन जो मतिलबु तव्हां पूरी नेशन खे तबाह करे छॾियो। नाज़रीन, इस्माइल मशाल हिकिड़ो सोशल वर्कर सां गॾु गॾु जर्नलिस्ट सां गॾु गॾु हिकिड़ो प्रोफेसर आहे जेको पंहिंजी प्राइवेट यूनिवर्सिटी में 450+ स्टूडेंट्स खे, जेके फीमेल स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे पढ़ाईंदो हुयो ऐं रिमेनिंग जेके हुआ उहे मेल स्टूडेंट्स हुया। अब्दुल हक हमाद मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन जेको आहे उन हिकिड़ो ऐलान कयो हुयो त एजुकेशन जेका आहे उहा हलंदी, पर औरतुनि जे लाइ कोन हलंदी, जो त औरतुनि जी एजुकेशन जेका आहे इट्स ऑल अबाउट अगेंस्ट इस्लाम एंड अफ़गान कल्चर, ऐं इन्हनि खे ख़ासि करे जेके जर्नलिज़म जा सब्जेक्ट्स आहिनि उहे न पढ़ाया वञनि, कॉमर्स जा सब्जेक्ट्स न पढ़ाया वञनि, फाइनेंस खां ॿाहिरि कढियो वञे ऐं उन खां पोइ जेके इंजीनियरिंग जा कुझु स्पेशल सब्जेक्ट्स आहिनि उहे न पढ़ाया वञनि। शुरू में त रिस्ट्रिक्शन्स ईअं शुरू थियूं, उन खां पोइ डायरेक्ट बैन लॻो। जेको मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन आहे अब्दुल हक हमाद, उन इहो बैन हयो हुयो। उन बुक स्टॉल तां इस्माइल मशाल खे अरेस्ट कयो वियो ऐं डायरेक्टली शिफ्टेड हिम टू प्रिज़न। अरेस्ट थियण खां पहिरीं इस्माइल मशाल तालिबान गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु एहतजाज कया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु मोर्चा कढिया। उन खां पोइ जेके बि जर्नलिस्ट हुया उन्हनि खे गॾु कयो ऐं एहतजाज कया। उन खां पोइ टीवी ते वञी करे पंहिंजी डिग्री फाड़े छॾी त अगरि तव्हां वुमेन जी जेका एजुकेशन आहे अगरि उहा तव्हां बंदि कयो था त माना तव्हां पूरी नेशन खे ख़राबु कयो था। उन खां पोइ मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन अब्दुल हक हमाद ट्वीट कंदे इहो चयो त प्रोफेसर जो असली मक़सदु जेको हुयो उहो तालिबान गवर्नमेंट खे तबाह करणु हुयो, छो जो ही बक़ाया जेके जर्नलिस्ट हुया ऐं माण्हू हुया उन्हनि सां गॾु हिन मोर्चा कढिया। उन खां पोइ गॾु मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन अब्दुल हक हमाद इहो बि चयो त जेल में प्रोफेसर सां मेज़बानी वारो सलूक कयो पियो वञे, जॾहिं त आई विटनेसिस जेके आहिनि उन्हनि इहो ॿुधायो त प्रोफेसर वॉज स्लैप्ड, पंच्ड एंड किक्ड वाइल सिक्योरिटी फोर्सिस अरेस्ट हिम। जीअं त नाज़रीन मूं तव्हांखे ॿुधायो त प्रोफेसर जेको इस्माइल मशाल आहे उहो 450+ फीमेल स्टूडेंट्स खे पढ़ाईंदो हुयो, जेके रिमेनिंग हुया उहे मेल्स हुया। पर उन खां पोइ जेको डिसंबर 2021 ते अब्दुल हक हमाद जो हिकिड़ो ऑर्डर निकितो त एजुकेशन जेका वुमेन्स जे लाइ आहे उहा बंदि कयो, त अब्दुल हक हमाद पूरी यूनिवर्सिटी बंदि करे इहो ऐलान कयो, एजुकेशन इज़ ईदर ऑफर्ड टू ऑल और नो वन। अगरि जे एजुकेशन तव्हां औरतुनि खे नथा ॾेई सघो त मर्दनि खे ॾियण जी बि का ज़रूरत कोन्हे। अगरि सॼो समाज ईअं ई तव्हांखे करिणो आहे त पोइ सॼे समाज खे हिकिड़े तरीक़े सां हलायो। नाज़रीन, सोसाइटी जी तरफ़ां रुॻो हिकिड़ो सुवालु आहे त अगरि प्रोफेसर इस्माइल मशाल फ्री बुक्स डिस्ट्रीब्यूट करे रहियो हुयो त उनखे अरेस्ट छो कयो, जो त उहे बुक्स जेके आहिनि उहे छोकिरियूं खणी करे पंहिंजे घर वञी पढ़ंदा त पोइ छा तालिबाननि खे छोकिरियुनि जी तालीम खां ख़तरो आहे? ऐं इहो जेको चयो वियो आहे त इट्स ऑल अगेंस्ट अबाउट इस्लाम ऐं अफ़गान कल्चर, उहो त सिर्फ़ु इहो आहे त औरतुनि जो जेको आहे उहो बेपर्दगी न थिए। सो घर में त का बेपर्दगी कोन्हे, अगरि घर में वेही करे औरतूं तालीम हासिलु कनि थियूं त पोइ कहिड़ो नुक़सानु आहे। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं ट्विटर जे ओनर ऐं टेस्ला जे फाउंडर एलन मस्क जी। त एलन मस्क हिकिड़ो ट्वीट कयो ऐं उन में इहो चयो त हींअर मूं वटि एतिरी फंडिंग जमा थी वई आहे जो मां टेस्ला खे वापसि प्राइवेट कयां। ऐं जॾहिं इहो ट्वीट कयो त जेके बि शेयर होल्डर्स हुया एलन मस्क जा उहे चिड़ी पिया, उहे गुस्से में अची विया ऐं नाराज़गी जो इज़हार कयो। ऐं शेयर होल्डर्स गॾु इहो चयो त असां पहिरीं बि अरबें डॉलर्स जो नुक़सानु करे चुका आहियूं, जो त जॾहिं बि एलन मस्क असां वटि इन्वेस्टमेंट जे लाइ आयो ऐं असां $72 बिलियन असां एलन मस्क खे ॾिना, पर उन्हनि $72 बिलियन जी का बि फिज़िकली परचेज़ असांखे ॾिसण में कोन आई। सो हींअर हिकु दफ़ो वरी एलन मस्क इहा ॻाल्हि करे पियो त मूं फंडिंग जमा करे वरिती आहे ऐं उन खां पोइ जेके शेयर होल्डर्स आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि कई त अगरि जे इहा ॻाल्हि ॿाहिरि निकिरे थी ऐं इन्वेस्टमेंट जे लाइ ही ॿियनि शयुनि में अगरि पंहिंजी इन्वेस्टमेंट करे थो त उहो असांजे लाइ वॾो ख़तरो थींदो। ऐं इन ई शइ खे ॾिसी करे जेके गॾु शेयर होल्डर्स हुआ उन्हनि एलन मस्क ते हिकिड़ो केस मुक़दमो जेको आहे उहो दर्ज करायो ऐं मुक़दमो जेको हुयो उहो 1.5 आवर में ख़तमु थियो ऐं एलन मस्क बाइज़त बरी थियो। ऐं गॾु जजिस इहा स्टेटमेंट ॾिनी त एलन मस्क जो जेको बि बयानु आहे, जेको बि ट्वीट आहे, जेका बि स्टेटमेंट आहे उहा ठीकु आहे, सही आहे ऐं हू इन्वेस्टमेंट्स जेके आहिनि उहे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ हर जॻह ते करे पियो। पर अगरि जे एलन मस्क खे हिकिड़ो मुजरिम करार ॾियूं हा ऐं अगरि जे थोरो बि हिन में शको शुबो हुजे हा त एलन मस्क खे हींअर $अरबें जो जुर्मानो भरणो पवे हा।
नाज़रीन हलूं त थोरो स्पोर्ट्स की तरफ़। त 13 फेब खां PSL शुरू आहे ऐं PSL सां यादि आयो त शाहिन शाह अफरीदी खे निकाह जूं मुबारकूं हुजनि। ऑन 3 फेब शाहिद अफरीदी जी न्याणी सां शाहिन अफरीदी जो निकाह थियो। सो नाज़रीन 13 फेब खां मुल्तान सुल्तान ऐं लाहौर कलंदर्स जो पहिरियों मैच शुरू थींदो। उन खां पोइ 14 फेब ते कराची किंग्स पिशावर ज़ल्मी जो हिकिड़ो मैच शुरू थींदो। 15 फेब ते मुल्तान सुल्तान्स ऐं कोयटा ग्लेडियर्स जो थींदो। 16 फेब ते कराची किंग्स ऐं इस्लामाबाद यूनाइटेड जो थींदो। 17 फेब ते मुल्तान सुल्तान्स ऐं पिशावर ज़ल्मी जो थींदो। 18 फेब ते कराची किंग्स ऐं कोयटा ग्लेडियर्स जो थींदो। इन सां गॾु ॾिठो पियो वञे त PSL जूं तयारियूं वॾे जज़्बनि सां शुरू थी चुकियूं आहिनि। सो उमेदु आहे त हिन दफ़े बि PSL हिकिड़ो सुठो इवेंट साबित थींदो पाकिस्तान जे लाइ। नाज़रीन हलूं था वेदर रिपोर्ट जे हवाले सां। त वेदर रिपोर्ट हींअर जेका आहे उहा चाइना जी इलाही हिकिड़ी वर्स्ट रिपोर्ट आई आहे त चाइना में हींअर -53 सेंटीग्रेड वियो आहे। उन खां पोइ जेको USA आहे उन जो -51 सेंटीग्रेड वियो आहे। उन खां पोइ कैनेडा आहे उहो -16 ताईं वियो आहे। नाज़रीन हाणे थोरो फॉरेक्स की तरफ़ हलंदासीं त पाउंड जेको आहे उहो 334.70 ते स्टेबल थियो। डॉलर जेको आहे उहो 277.81 ते स्टेबल थियो। दिरहम जेको आहे उहो 75.63 ते स्टेबल थियो ऐं रियाल जेको आहे उहो 74.4 ते स्टेबल थियो। नाज़रीन हींअर ताईं जेके बि इंपॉर्टेंस ख़बरूं हुयूं उहे अव्हां ताईं पहुचायूं वयूं। वरी इंशाल्लाह नेक्स्ट वीक मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। मां आहियां शाहराज़ अहमद। तव्हां ॾिसी रहिया हुआ टुडेज़। अल्लाह हाफ़िज़।